नाज़रीन, सिंधड़ी में आबादगारन पारां ज़रई पाणी न मिलण खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। संदन चवण आहे त आबपाशी अमलदार पाणी ॾियण लाइ रिश्वत तलब करे रहिया आहिनि। बाराबंदी ख़त्म करे फौरी तौर ते पाणी फराहम कयो वञे। इन बाबति वधीक तफ़सील असद शर जी रिपोर्ट में। मौजूद आहियूं सिंधड़ी चौक ते, जिते सिंधड़ी सब डिवीज़न जे मिठड़ाऊ कैनाल मां निकिरंदड़ जेके वाटर कोर्स आहिनि, शाखूं आहिनि, उन जा जेके सभी आबादगार आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। सिंधड़ी मीरपुर ख़ासि खिपरो सांगड़ रोड जेको ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई हिननि आपाशी अमले ते इहो इल्ज़ाम हुयो आहे त उहे मुबैना तौरु रिश्वत घुरी रहिया आहिनि। वाहन ऐं शाखुनि जी सालाना जेका सफ़ाई थिए थी, उन जे बंदीअ खां पोइ जेको पाणी वही ईंदो आहे उनखे महीने जे लॻभॻि टाइम गुज़री चुको आहे, मगर पाणी न आहे, छॾियो वियो। पीअण जो पाणी न आहे, ज़रई आबादीअ जे लाइ पाणी न आहे ऐं माल जे लाइ पाणी न आहे। हीअ सरापा एहतजाज आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हायूं, हिननि जो छा चवणु आहे। वाटरनि ते नाजाइज़ धिका आया आहिनि। नाजाइज़ धिकनि खां पोइ वरी पाणी बि असांजे तलाउनि में न पहुतो। तव्हां हलो, तव्हां असां सां गॾु हलो। असांजे ॻोठ में पहिरें पाणी अञा ताईं असांजे ॻोठ में न पहुतो आहे, त वरी हुन छा चवंदा नई सुर जो जेको वाराबंदी जो उहो असां हुन लाइ असां सरबाए एहतजाज कंदासीं। अॼु असां हिन चौक ते एहतजाज कयो आहे, सुभाणे असां DC ऑफिस में कंदासीं, उन खां पोइ असीं CM हाउस वेंदासीं। असीं मिठड़ाऊ कैनाल जा जेको आहे सो ज़मीदार आहियूं। असां सां नाइंसाफ़ियूं त थींदियूं अचनि पियूं। रोटेशन जो मतिलबु आहे त पाणी वायो पैसा ॾियो, जेका असीं नथा ॾेई सघूं, छो जो ज़मीदार अॻु में जेको आहे सो पोइते पइजी चुका आहिनि। रोटेशन जेकॾहिं थींदी त उन में जेका 30% आबादी आहे उन मां बि वञी 15% आबादी थींदी। हुन जे चवण जो मक़सदु इहो आहे त भाई पैसा ॾियो, पाणी वायो। इहा बदमाशी असां न सहंदासीं। असां विढ़ण ऐं मारण लाइ बि तयारु आहियूं, छो त हीअ असांजे बचनि जी रोज़ी आहे, असांजो हक़ आहे। हिननि जे चवण जो मक़सदु इहो आहे त ही वाटर कोर्स, ही बनियूं, ही वीरान कयूं त हिते अफ़गानी अची आबाद थियनि, पर इहो असीं हरगिज़ न थियण ॾींदासीं। उन जे मथां बावजूद बि असांखे रिश्वत वठण लाइ नओं तरीक़ो हिन ॻोल्हियो वियो आहे ऐं बिना जवाब असांजे वाटरनि ते रोटेशन कई वञे पई। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंधड़ी तालुके जो हिकु पासो त मुकमल पाणीअ हेठि ॿुॾी चुको आहे, मगर सिंधड़ी तालुके जो ॿियो पासो जेको आहे उहो अॼु उञ ऐं पाणीअ जे लाइ परेशान आहे। उते जा रवासी जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। हिते तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हितां जा जेके आबादगार आहिनि उन्हनि जो मुतालबो आहे त जेके गैर क़ानूनी धिका आहिनि या रोटेशन आहे उहा ख़तमु कई वञे ऐं बंदीअ खां पोइ जेको पाणी आहे उहो असां वटि वायो वञे। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।